एक ॿी अहम ख़बर आहे त निगरान वज़ीर आज़म अनवर उल हक काकड़ वफ़ाक़ी काबीना जो इजलास सूमर ॾींहुं तलब करे वरितो आहे। बिल्कुल नाज़रीन, इजलास के हवाले से अपडेट कयूं पिया। इजलास में मुल्क की मुआशी ऐं सियासी सूरत हाल जो जायज़ो भी वरितो वेंदो। काबीना जी इक़्तिसादी राब्ता कमेटी की सिफारिश की भी मंजूरी ॾिनी वेंदी। काबीना गैस की क़ीमतुनि में मामूली वाधे बाबत ECC के फैसले की भी मंजूरी ॾिनी वेंदी, जॾहिं त गैर कानूनी तरसियल परॾेहनि जी वापसी बाबत अॻ भराई रिपोर्ट जो जायज़ो भी वरितो वेंदो। अवांखे अपडेट की त निगरान वज़ीर आज़म अनवर उल हक काकड़ वफ़ाक़ी काबीना जो इजलास सूमर ॾींहुं तलब करे वरितो आहे। इजलास में मुल्क जे मुआशी ऐं सियासी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। काबीना जे इक़्तिसादी राब्ता कमेटी जी सिफारिश जी भी मंजूरी ॾिनी वेंदी। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे गुलाम रसूल कुंबर जी। गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, निगरान वज़ीर आज़म अनवर उल हक काकड़ वफ़ाक़ी काबीना जो इजलास सूमर ॾींहुं तलब करे वरितो आहे। इजलास में मुल्क जी मुआशी ऐं सियासी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो, जॾहिं त काबीना जी इक़्तिसादी राब्ता कमेटी जी सिफारिशुनि जी भी मंजूरी ॾिनी वेंदी। काबीना गैस की क़ीमतुनि में माक़ूल वाद बाबत ECC जे फैसलनि जी मंजूरी ॾींदी। गैर कानूनी तरसियल परॾेहनि जी वापसी बाबत अॻभराई जो जाइज़ो वरितो वेंदो। वफ़ाक़ी काबीना के गैर कानूनी मुआशी सरगर्मियुनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन जे नतीजनि खां भी आगाह कयो वेंदो। नवंबर में IMF इख़्तियारनि सां ॻाल्हियुनि जी एजेंडा बाबत भी ब्रीफिंग ॾिनी वेंदी, जॾहिं त मुल्क में मजमूई तौर ते अमन अमान जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। जी, गुलाम रसूल, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।